इन्नल हम्दलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति आमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द रशद वहतदा व मन यअसिल्लाह व रसूलहु फ़क़द ज़ल्ल व ग़वा। अम्मा बाद फ़इन्न ख़ैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्ल मुहदसतिन बिदअ व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। फ़अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल्लु नफ़्सिन बिमा कसबत रहीना इल्ला अस्हाबल यमीन फ़ी जन्नात यतसाअलून अनिल मुजरिमीन। मा सलककुम फ़ी सक़र क़ालू लम नकु मिनल मुसल्लीन वलम नकु नुतइमुल मिस्कीन व कुन्ना नख़ूज़ु मअल ख़ाइज़ीन व कुन्ना नुकज़्ज़िबु बियौमिद्दीन हत्ता अतानल यकीन फमा तनफ़उहुम शफ़ाअतुश शाफ़िईन। रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली।
तव्हांजे साम्हूं हींअर अल्लाह ताला जे पाक कलाम क़ुरान मजीद मां क़ुरान मजीद जी 74 नंबर सूरत सूरह अल मुदस्सिर ऐं उन जे आख़िरी रुकू जूं कुछ आयतूं तिलावत कयूं वयूं। इन्हनि आयतनि में अल्लाह ताला नेक अमल जी अहमियत भी बयान कई आहे ऐं गॾो गॾु रब असांखे ॿुधायो आहे त कहिड़ा अमल आहिनि जेके इंसान खे जहन्नम में पहुचाइनि था। अल्लाह जो पूरो कलाम सरासर हिदायत आहे। हर मुसलमान खे घुर्जे उनखे पढ़े, गौर करे ऐं उन मुताबिक़ पंहिंजो अक़ीदो ऐं अमल बणाए। अल्लाह ताला फरमाए थो कुल्लु नफ्सिम बिमा कसबत रहीना। फरमाई हर नफ्स, हर जान पंहिंजी कमाई पंहिंजे अमलनि जे बदिले गिरवी आहे। क़ुरान ये लफ़्ज़ तमामु अहम इस्तेमाल कया आहिनि। जेकॾहिं को माण्हू सम्झणु चाहे, दुनिया में जॾहिं तव्हां कंहिं माण्हू खां कर्ज़ खणंदा आहियो या कंहिं शइ उधर वठंदा आहियो, तव्हां वटि अदायगी जे लाइ पैसा कोन आहिनि। बाद औकात छा थींदो आहे, तव्हां पंहिंजी क़ीमती शइ उन माण्हू वटि गिरवी रखंदा आहियो त जॾहिं बि आऊं पैसा तोखे अदा कंदुसि त इहा गिरवी शइ तोखां मोटाए वठंदुसि। बिलफर्ज़ जेकॾहिं कर्ज़ खणण वारो कर्ज़ अदा नथो करे त उनखे पंहिंजी गिरवी रखियल शइ बि कोन मिलंदी। जॾहिं तूं कर्ज़ अदा करीं कोन थो त सही सिधी ॻाल्हि आहे, तो जेका शइ गिरवी रखी आहे उहा तोखे कीअं मिलंदी। अल्लाह ताला हिते वॾी सम्झाणी ॾिनी त हर इंसान बि गिरवी आहे, पर छाजे बदिले, पंहिंजे अमलनि जे बदिले। अमल तव्हां नेक कया, तव्हांजी गिरवी ख़त्म थी वेंदी, छुटी वेंदी। पर जेकॾहिं तव्हां नेक अमल न कया त तव्हां छुटी कोन सघंदा। ऐं हिते अल्लाह ताला कंहिंजी बि तख़सीस कोन कई आहे। रब हिते ईअं कोन फरमायो त फलाणो माण्हू या फलाणा जेके माण्हू आहिनि उहे अमल न कनि तॾहिं बि छुटी वेंदा। अल्लाह ताला ईअं कोन फरमायो, बल्कि क़ुरान में पंहिंजे पैगुंबरनि खे हुकुम ॾिनाई, वअमलू सालिहा, ऐं मुंहिंजा रसूलो तव्हांखे बि नेक अमल करणा आहिनि। वही सोचियो त अल्लाह जा नबी जेके आहिनि
उन्हनि खे बि छूट मिलियल कोन्हे, उन्हनि खे बि नेक अमल करणा आहिनि। हत्ता कि अल्लाह जे आख़िरी ऐं प्यारे पैगंबर मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिकु दफ़े पंहिंजी ख़ानदान खे सॼो, पर उन में पंहिंजी सभ खां प्यारी न्याणी, संदन 4 न्याणियूं हुयूं, ज़ैनब, रुकैया, उम्मे कुलसूम ऐं फातिमा रज़ियल्लाहु अन्हुन्न। पर सभिनी न्याणियुनि में प्यारी न्याणी हुई सैयदा फातिमा रज़ियल्लाहु अन्हा, जंहिंजे बारे में पाण सुगरा फरमाइनि था त हू जन्नती औरतनि जी सरदार आहे। जॾहिं सैयदा फातिमा रज़ियल्लाहु अन्हा ईंदी हुई, पाण पंहिंजी जाइ तां उथी बीहंदा हुआ, पेशानी खे चुमंदा हुआ ऐं पंहिंजी जाइ ते विहारींदा हुआ। एतिरी मोहब्बत, पर पंहिंजी उन प्यारी न्याणी खे बि सॾे चवनि था, या फातिमतु बिन्त मुहम्मदिन सलीनी मा शिअति मिन माली ला उगनी अन्के मिनल्लाहि शैआ। हदीस बुखारी ऐं मुस्लिम जी। पर घणो करे तव्हां आम मौलवी हज़रात खां इहा हदीस कोन ॿुधी हूंदी। अजीब ॻाल्हि आहे, जंहिं हदीस जो दर्जो क़ुरान खां पोइ आहे, मुत्तफ़क़ुन अलैह, ऐं उहा हदीस मौलवी हज़रात बयान न कनि स्टेज ते, कुछ तो है जिसकी पर्दादारी है। का त ॻाल्हि आहे जो हदीस बयान नथा कनि। इन जे करे जो आम मौलवियुनि माण्हुनि खे वॾा आसरा ॾिना आहिनि। फलाणो बुज़ुर्ग, फलाणो वली, फलाणो इमाम असांखे क़यामत ॾींहुं छॾाए वठंदो, जन्नत में वठी वेंदो। जेके माण्हू अहिड़नि बातिल अक़ाइद जा दाई हुजनि, उहे अहिड़ियूं हदीसूं कीअं ॿुधाईंदा? दुकान बंदि थी वेंदा, कारोबार खे धकु लॻंदो। हालांकि अल्लाह जे प्यारे पैगंबर जो फरमान आहे, पाण फरमाइनि था, या फातिमतु बिन्त मुहम्मदिन सलीनी मा शिअति मिन माली ला उगनी अन्के मिनल्लाहि शैआ। ऐं फातिमा मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी, जेकी कुझु तोखे मुंहिंजे माल मां घुरणो आहे, मूंखां घुरी वठ। क़यामत ॾींहुं अल्लाह वटि आउं तोखे कुझु बि कमु न ईंदुसि। वेही सोचियो, छा अल्लाह जो नबी नऊज़ बिल्लाह कूड़ ॻाल्हाए सघे थो? ग़लति बयानी करे सघे थो? हाणे जॾहिं पंहिंजी ज़बान मुबारक सां चवनि पिया त आउं तोखे कुझु बि कमु कोन ईंदुसि, केॾो अहम फरमान आहे अल्लाह जे रसूल जो। हा, अहादीस मां साबित आहे, पाण पंहिंजी उम्मत जे गुनाहगारनि जे लाइ शफ़ाअत कंदा। असांजो ईमान आहे, पर शफ़ाअत तॾहिं कंदा जॾहिं अल्लाह इजाज़त ॾींदो। मन ज़ल्लज़ी
यशफउ इंदहु इल्ला बिइज़्निही, केर आहे जेको उन वटि सिफारिश करे उन जी इजाज़त खां सवाइ। रब इजाज़त ॾींदो तॾहिं सिफारिश कंदो। कंहिंखे ॻाल्हाइण जो इख़्तियार न मिलंदो जेसि ताईं रब इजाज़त न ॾे। अल्लाहु अकबर। हीअ अज़ीम हदीस असांखे ॿुधाए थी त इस्लाम में सरासर नेक अमलनि जी अहमियत आहे। इहो ई सबबु आहे जो पैगंबर जो पुटु, ऐं पैगंबर बि जहिड़ो तहिड़ो को आम न, पैगंबर त नऊज़ बिल्लाह को आम थी बि नथो सघे, सभु ख़ासि आहिनि, सभु अज़ीम आहिनि। पर उहो पैगंबर जंहिं 950 साल अल्लाह जे दीन जी तबलीग कई। पैगंबर सभु अज़ीम हूंदा आहिनि, पर नूह अलैहिस्सलाम जी ख़ुसूसियत जो 950 साल अल्लाह जे दीन जी तबलीग कयाई, अहिड़ी तबलीग कंहिं ॿिए पैगंबर कोन कई आहे। पर अल्लाह जी कुदरत, हिदायत पैगंबर हथ में कोन्हे। ज़ाल मुसलमान कोन थी, पुट मुसलमान कोन थियो। अल्लाह जो अज़ाब आयो, पुट अखियुनि जे आॾो गर्क थिए पियो, रब खे दरख़्वास्त करे थो, ऐं मुंहिंजा रब, ही मुंहिंजो पुटु मुंहिंजे अहल मज़ा आहे, तूं बादशाहनि जो बादशाह आहीं, या अल्लाह इन खे बचाए। पर रब्बुल आलमीन छा जवाब ॾिनो? सूरह हूद कॾहिं तर्जुमे सां पढ़ो, अल्लाह ताला फरमाए थो, या नूह इन्नहु लैस मिन अहलिक इन्नहु अमलुन गैरु सालिह फला तसअलनी मा लैस लक बिही इल्म इन्नी अइज़ुका अन तकून मिनल जाहिलीन। अल्लाहु अकबर। या मुंहिंजो परवरदिगार है, उनजी ताक़त। ऐं नूह, ही तुंहिंजो पुटु तुंहिंजे आलम जा कोन्हे, तुंहिंजी ज़ाल मां तोखे ॼाओ आहे, पर तुंहिंजे आलम जा कोन्हे। मूंखां अहिड़ा सुवाल न कर जंहिंजो तोखे इल्म न आहे। आऊं तोखे नसीहत करियां थो, किथे जाहिलनि मज़ा न थी वञे। अल्लाहु अकबर। पैगंबर फौरन इस्तिग़फ़ार करे। नबी जो पुटु जेकॾहिं बेअमल आहे, जन्नत में नथो वञे, त आऊं ऐं तव्हां असांजी छा हैसियत आहे? अमल न करियूं ऐं सिर्फ़ तमन्नाउनि ते गुज़ारो हुजे, या वॾी जहालत ऐं बेवकूफ़ी आहे। अल्लाह ताला अॻिते फरमायो, इल्ला असहाबल यमीन, मगर जेके साॼे तरफ़ वारा आहिनि उहे जन्नत में वेंदा। शरीयत में, दीन इस्लाम में तव्हांखे इहा ॻाल्हि मिलंदी त साॼे तरफ़ जी तारीफ़ कई वई आहे। खाॿे तरफ़ खे आम तौर ते पसंदीदा करार कोन ॾिनो वियो आहे। जेकॾहिं का शइ ॾिए साॼे हथ सां, वठे साॼे हथ सां, पर जॾहिं तहारत करे खाॿे हथ सां, नक साफ़ करे खाॿे हथ सां। मस्जिद में सफ़ में बीहूं था, पहिरीं सफ़ जी वॾी फज़ीलत आहे, पर अल्लाह जे नबी फरमायो, जेके साॼे तरफ़ बीहनि था उन्हनि ते अल्लाह जा मलाइक पंहिंजूं रहमतूं मोकिलीनि था। आहे माण्हू नमाज़ में, मस्जिद में, पहिरीं सफ़ में, पर साॼे तरफ़ वारनि जो मर्तबो मथे आहे, मलाइक रहमतूं मोकिलीनि था।
ऐं क़यामत जे ॾींहुं बि जेके जन्नती हूंदा तिन खे अमल नामो सॼे हथ में मिलंदो, जहन्नमी हूंदा तिन खे अमल नामो खॿे हथ में मिलंदो। साॼे तरफ़ वारा जन्नत ॾांहुं वेंदा, खाॿे तरफ़ वारा जहन्नम ॾांहुं वेंदा। ऐं इहा इस्तलाह दुनिया में बि इस्तेमालु थिए थी। जेके मज़हब पसंदि माण्हू आहिनि तिन खे चवंदा आहिनि राइटिस्ट, दाएं बाज़ू के, साॼे हथ वारा, साॼे पासे वारा। जेके बेदीन लॾो आहे उनखे चवंदा आहिनि लेफ्टिस्ट, बाएं बाज़ू के, बेदीन लॾो। त साॼे तरफ़ जी इस्लाम तारीफ़ कई आहे। अल्लाह ताला फरमाए थो मगर जेके साॼे तरफ़ वारा आहिनि फी जन्नातिन, इहे बाग़नि में दाख़िल थींदा। अरबी में बाग़ खे जन्नतुन बि चयो वियो आहे जी, वाहिद उसी हुआ। छाजे करे? जो उन जा वण, उन जूं नेमतूं ढके छॾीनि थियूं। जिन खे पाण जिन चवंदा आहियूं छो त पाण खे नज़र कोन थो अचे। हिते जन्नत जे अंदरि वण जेके आहिनि से उनखे ढके छॾींदा। अल्लाह ताला फरमाए थो इहे बाग़नि में दाख़िल थींदा, ऐं जॾहिं जन्नत में पहुची वेंदा यतसाअलून, बाब तफ़ाउल आहे। अरबी ज़बान जे अंदरि जॾहिं बाब तफ़ाउल ईंदो आहे त ॿई फ़ाइल हूंदा आहिनि। हिकिड़ो हिकिड़े खां पुछे पियो, ॿियो वरी जवाबु ॾे पियो। बाब मुफ़ाला जे अंदरि घणो करे हिकिड़ो फ़ाइल हूंदो आहे, ॿियो मफ़ूल हूंदो आहे, पर तफ़ाउल में ॿई फ़ाइल हूंदा आहिनि। हिते बाब तफ़ाउल आहे, हीअ त साअलून, हिक ॿिए खां पुछंदा। हाणे जेको इंतिहाई अहम नुक़्तो आहे, जन्नत जहन्नम त हिक ॿिए खां परे हूंदा, क़रीब त कोन हूंदा। किथे जन्नत किथे जहन्नम? अल्लाह ताला फरमायो न त जेके जन्नती आहिनि इहे जहन्नम जो माना भुणक जेको बिल्कुलु हल्को आवाज़ बि कोन ॿुधंदा, हसीस हा उहो बि कोन ॿुधंदा। अल्लाह उन्हनि खे परे रखंदो, जहन्नम खां या अज़ाब खां परे रखंदो, आवाज़ कोन ॿुधंदा। पर हिते अल्लाह जे तरफ़ां एहतमाम कयो वेंदो, छो त हर शइ ते क़ादिर त अल्लाह आहे न। कहिड़ो एहतमाम कयो वेंदो? जो जन्नती ऐं जहन्नमी हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा। हालांकि जहन्नम बि दूर आहे, जन्नत बि उन खां दूर आहे। छो ॻाल्हाईंदा? जहन्नमियुनि खे जिते जहन्नम में जिस्मानी सदाऊं मिलंदियूं, उते उन्हनि खे मेंटल टॉर्चर बि कयो वेंदो, ज़हनी सदाऊं बि मिलंदियूं। ऐं तव्हांखे ख़बर आहे त मेंटल टॉर्चर बाज़ औक़ात फिज़िकल टॉर्चर खां वधीक ॾुखियो हूंदो आहे। जिस्मानी मार खां वधीक ज़हनी मार हूंदी आहे। ज़हन ते जेके असर थींदा आहिनि उनजो इलाज बि ॾुखियो आहे। जिस्मानी बीमारी जो इलाज आमतौर ते आसान आहे, जेके ज़हनी बीमार हूंदा आहिनि तिन जा इलाज सालनि ताईं हलंदा आहिनि, बल्कि सॼी उमिरि हलंदा आहिनि। तंहिंजे करे अज़ाब जिस्मानी बि थींदो, ज़हनी बि कयो वेंदो। मलाइक लानत बि कंदा, महणा बि ॾींदा, ज़लील बि कंदा, बुछड़ो बि कंदा, तां तुरखे ख़बर पवे त मूंखे चङा कम दुनिया में कोन कया हुआ जो अॼु इहे मूंखे सदाऊं मिलनि पयूं। हाणे ही उनखे मेंटल टॉर्चर पियो कयो वञे। अनिल मुजरिमीन, जन्नती सुवाल कंदा मुजरिम खां, मुजरिमीन खां। अल्लाह हिते जहन्नमियुनि खे ॾोहारी चयो आहे। मुजरिम, मुजरिम माना उहो जेको जुर्म जो इर्तिकाब करे
ही दुनिया में जुर्म जो इर्तिकाब करे चुका आहिनि, मुजरिम आहिनि। तंहिंजे करे लफ़्ज़ इस्तेमालु थियो अनिल मुजरिमीन, जेके मुजरिमीन आहिनि तिन खां जन्नती सुवाल कंदा। पहिरियों अहम सुवाल मा सलककुम फी सकर, ऐं जहन्नमियो तव्हांखे हिन भड़कंदड़ बाहि जे अंदरि कहिड़ी शइ दाख़िल कयो, कहिड़नि अमलनि जे करे तव्हीं पहुता आहियो। अल्लाह जो असां ते अहसान थियो, रब्बुल आलमीन असांखे बचाए वरितो, असीं जन्नत में आहियूं। पर ॿुधणु चाहियूं था तव्हां कहिड़ा कम कया आहिनि जो जहन्नम में पहुता आहियो। अल्लाह असांखे त बचाए वरितो, पर हाणे पंहिंजे अमलनि जो तारुफ़ त करायो, कहिड़ा तव्हां अमल कया। अल्लाह ताला फरमाए थो पहिरियों सबबु ॿुधाईंदा जहन्नम में वञण जो। इहो हर मुसलमान खे ज़हन में हुअणु घुरिजे। इहा ॾंद कथा कोन्हे, कहाणी कोन्हे, के पीर जी मलफूज़ात कोन्हे, के शाइर जी शाइरी कोन्हे, इहा अल्लाह जो कलाम आहे। अल्लाह ताला फरमाए थो क़ालू लम नको मिनल मुसल्लीन, जहन्नमी चवंदा असीं नमाज़ी न हुआसूं, नमाज जी अदायगी कोन कंदा हुआसीं। अॼु वेही फ़ैसिलो पान करियो, नमाज जी अदायगी मां मुराद छा आहे? 4 वक़्त पढ़ूं, फजर ते सुता पिया आहियूं, अदायगी थी वई। दुनिया में बि तव्हांखे जेकॾहिं के माण्हू खे 5 शयूं अदा करणियूं आहिनि, 4 अदा करियो, हिकिड़ी अदा न करियो, तव्हां मुकमल अदायगी कोन कई। तव्हां ते 5 शयूं घुरे थो, तव्हां हुनखे ॾियो था 4 शयूं, 5 शइ कोन था ॾियो, तव्हां मुकमल अदायगी कई कोन कई। त रब घणा वक़्त नमाज फ़र्ज़ कई आहे? 5 वक़्त। कंहिं तोखे इजाज़त ॾिनी आहे त तूं 4 वक़्त पढ़, 5 ते लगातार ग़ाइब। हिकु त इंसान कॾहिं ओचितो के सबब जे करे फजर ते न पहुचे, मुमकिन आहे, वॾे खां वॾो हिकु इंसान थी सघे थो। सही बुखारी जी रिवायत, पाण सफ़र में आहिनि, सफ़र में घणो करे थकावट थींदी आहे, निंड घणी ईंदी आहे। पाण सैयदना बिलाल खे चवंदा बिलाल असीं सुम्ही था पऊं, तोखे ड्यूटी करणी आहे, फजर ते तूं उथारींदे। ॾिसो अल्लाह जे रसूल खे नमाज़ जी ॻणती, पाण खे ॻणती आहे त फ्लाइट निकिरी न वञे, ख़बर पवे त हवाई जहाज़ जी फ्लाइट जो टाइम 5 बजे आहे, बदीन मजां पाण 12 बजे राति जो निकिरी था वञे, 5 कलाक अॻु में दुनिया जे लाइ फ्लाइट मिस न थी वञे। वही सोचूं दुनिया जे लाइ पाण जी तलब केतिरी आहे। अड़े बाबा एॾी तकड़, साईं मतां फ्लाइट निकिरी न वञे, मतां देरि न थी वञे। दुनिया जे कमनि जे लाइ 5 कलाक अॻु में घरां निकिरी थो, पर तुंहिंजी सॼी दुनिया फजर नमाज़ी 2 रकातनि जो मुक़ाबिलो नथी करे सघे। रकतल फजर खैरुम मिन दुनिया वमा फीहा, अल्लाह जे नबी फरमायो फजर नमाज़ 2 रकातूं दुनिया ऐं दुनिया जे अंदरि जेकी कुझु आहे तिन खां भली। वही सोच तूं केॾो सवाब विञाई पियो, केतिरो सवाब तूं विञाई पियो। फजर नमाज़ हमर आई, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिलाल रज़ी अल्लाह ड्यूटी लॻाई। अल्लाह जी कुदरत, अल्लाह खे नमूनो हिकिड़ो पेश करणो हो न। पैगंबर जी ज़िंदगी असांजे लाइ नमूनो आहे, रहनुमाई जो ज़रियो आहे। सैयदना बिलाल ओजागो कंदो रहियो, जॾहिं फजर जो टाइम थियण वारो हो, अखि लॻी वई, सुम्ही पिया सभु जा सभु। जॾहिं सिज मथे आयो,
उन गर्मी जे करे, उस जे करे, काढ़े जे करे सैयदना उमर बिन ख़त्ताब पहिरियों उथियो, रण कये। छो रण कयई? नमाज़ वञण का मामूली ॻाल्हि कोन्हे, ही पाण मामूली सम्झो आहे, इहो वॾो नुक़सान आहे। सहाबा बेचैन थी विया, नमाज़ वई हली। अल्लाहु अकबर, 500 बुरा उथिया, सहाबा सभु उथिया, सिज त मथे अची वियो। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, नमाज़ वई हली। उन्हनि माण्हुनि खे नुक़सान महसूस थींदो त दीन जो नुक़सान न थिए। दुनिया कुझु बि कोन्हे, ख़सीस आहे, का बि उन जी माना अहमियत दीन इबादत जे मुक़ाबले में कोन्हे जी। हाणे ॿुधायमि, पूरी तव्हांजी दुनिया 2 रकातनि जो मुक़ाबलो नथी करे सघे। पाण जॾहिं उथिया, पाण पहिरीं सहाबा खे चवनि था त हितां हलो अॻिते, हिन जाइ ते शैतान मौजूदु आहे, जे पाण खे ग़फ़लत जो शिकार कयो आहे। अॻिते विया, बिलाल खे चवंदा अज़ान ॾे। जितां उलमा इस्तिदलाल कयो, जमात वञी चुकी आहे, नमाज़ वञी चुकी आहे, वरी अज़ान ॾियारी वई। ऐं पैगंबर सुनतूं कोन पढ़ियूं, सुनतूं सभिनी पढ़ियूं। ये फजर जो सुन्नतूं इनके मामूली कोन्हनि, सभिनी सुन्नतूं पढ़ियूं। उन खां पोइ फर्ज़ नमाज़ अदा कई वई बा जमात। हिकिड़ो वाक़ियो, असांजा केतिरा दोस्त फजर नमाज़ अचनि ई कोन, मस्जिदूं वीरान पई वञनि, पोइ अलाह जा अज़ाब ईंदा कोन। हलो सऊदी अरब जे अंदरि, उन जे अंदरि पंहिंजूं कमज़ोरियूं आहिनि, लेकिन वरी नमाज़ जे मामले में पाबंदी त ॾिसो, मस्जिदनि में जॻह नथी मिले। हता कि तव्हांजे पाकिस्तान जे कराची जहिड़े शहर जे अंदरि मस्जिदूं भरियूं पयूं। असां 10 माण्हू, 5 माण्हू, 4 माण्हू बीठा आहियूं। बाज़ औक़ात पेशमा बि कोन अचे, मस्जिदनि जा पेशमा में फजर नमाज़ पढ़ाइण कोन अचे। इहा असांजी हालत आहे। वही सोचियो, सैयदना अब्दुल्ला बिन उमर जो कौल तव्हांखे ॿुधाईंदो हलां। चवे थो, असीं अल्लाह जे नबी जे ज़माने में 2 निमाज़नि ते जमात खे चेक कंदा हुआसीं, इशा जी नमाज़ ऐं फजर जी नमाज़। जॾहिं ॾिसंदा हुआसीं त को माण्हू इन्हनि नमाज़नि ते नाहे पहुतो, लक़द असाना बिज़न्न, असीं उन जे बारे में बदगुमान थी वेंदा हुआसीं त शायदि मुनाफ़िक़ थी चुको आहे, शायदि मुनाफ़िक़ थी चुको आहे। छो त इन्हनि निमाज़नि ते मुनाफ़िक़ मस्जिद में कोन हूंदा हुआ, फजर ते इशा ते। छो त मुनाफ़िक़ दुनिया खे ॾेखारणु चाहींदो आहे। हाणे फजर ते केरु ॾिसंदो, सॼी दुनिया सुती पई आहे। हिनखे त पंहिंजी शोबादी करणी आहे न, रियाकारी करणी आहे, माण्हुनि खे ॾेखारियां नमाज़ी आहियां। ॾिसंदो केरु, बाज़ारियूं बंदि आहिनि, तंहिंजे करे ईंदो ई कोन, अलाह तौफ़ीक़ ई कोन ॾींदो। त फजर नमाज़ खे तर्क करणु लगातार बि गुनाह कबीरा आहे, गुनाह कबीरा आहे, यादि रखी छॾियो। पर जेकॾहिं को माण्हू नमाज़ पढ़े ई कोन थो, उनजो इस्लाम सां तालुक़ ई कोन्हे। तंहिंजे करे अल्लाह जे नबी फरमायो त बैनल अब्दे व बैनल कुफ्रे तर्कु सलात, बाने जे विच में ऐं कुफर जे विच में जेकॾहिं फ़र्क़ु आहे त नमाज़ छॾण जो आहे। छॾे ॾिनाई, इस्लाम मां पियो हलियो, इस्लाम मञा पियो हलियो। बल्कि बाज़ औक़ात सहाबा एॾा सख़्त हुआ, जेकॾहिं को माण्हू जमात खे छॾे निकिरी वियो, जो चवंदा मुनाफ़िक़ त कोन थी वियो, एतिरे क़दुरु सख़्त हुआ हिन मामले में। सैयदना अब्दुल्ला बिन मसूद बि चवे थो त उन ज़माने में नमाज़ माना मस्जिद खां परे उहो ई रहंदो हो जेको पधरो मुनाफ़िक़ हूंदो, मालूमुन निफ़ाक़, उहो मस्जिद खां परे रहंदो। हीउ क़ुरान चए थो पहिरियों सबबु आहे जहन्नम में वञण जो। वही पाण सोचियो, हिकिड़ो वक़्तु माफ़ कोन्हे, जेसि ताईं निड़ी में साह आहे न,
निड़गट ताईं बि साह पइजे थो, पर होश आहे नमाज़ पढ़णी आहे। हा, जॾहिं सकरात में हलियो वञे, हाणे ख़बर ई तोखे दुनिया जी कोन्हे, पोइ तो साकित थी वियो फर्ज़। पर जेकॾहिं को आरदी तौर ते बेहोश थिए थो न, होश में आयो, नमाज़ूं सभु पढ़णियूं आहिनि, नमाज़ूं सभु पढ़णियूं आहिनि जेके बेहोशी जी हालत में छॾिया आहिनि। पर जेकॾहिं आख़िरी मौत वारी बेहोशी आहे, हाणे दुनिया में त ईंदो कोन, उन तां नमाज़ साकित थियो वञे। पर जेकॾहिं होश आहे, भले तूं बिस्तरे दाख़िल आहीं, बांह बि चोरे कोन थो सघीं, टंग बि चोरे कोन थो सघीं, नमाज़ तोखे पढ़णी आहे। बाद जाहिल मुल्लनि वरी फतवाऊं ॾेई छॾियूं त साईं पेशाब रुकजे नथो, नमाज़ न पढ़े। 1994-95 जी ॻाल्हि आहे, मोती मस्जिद में अलहमदुलिल्लाह लगातार नमाज़ पढ़ाईंदो हुअसि। घरां निकितो आहियां विची नमाज़ पढ़ाइण जे लाइ। हनफिया मस्जिद जेका बरेलवी हज़रात जी मस्जिद आहे, उनजे साम्हूं लंघां पियो, बदीन जो हिकिड़ो वॾो वापारी मेमन बिरादरी सां तालुक़ु हो, गुज़ारे चुको, उन ते अधरंग जो शदीद हमलो थियो, ऐं अधरंग जे हमले जे करे उन वीचारे जो पेशाब कंट्रोल न पियो थियो। हालांकि बरेलवी हो, पर ख़बर उनखे दिमाग़ में कहिड़ी ॻाल्हि आई, हुन परे खां मूंखे तव्हां की डॉक्टर साहब साईं हिकिड़ो मसइलो तव्हां खां पुछणो आहे। ऐं वियुसि, मूंखे असीं तव्हां ख़बर आहे त मूं ते फालिज जो हमलो थियो आहे, पेशाब कोन थो रुकिजे। मौलवी हिन खां पुछियमि, उन्हनि चयो त बाबा नमाज़ लाइ पाकाई शर्त आहे, हाणे तोखे नमाज़ कोन्हे पढ़णी, जेसि ताईं पेशाब ते कंट्रोल करी। मूं चयोसीं वॾा जाहिल आहिनि, पेशाब खां बचण जो शर्त उन लाइ आहे जेको ताक़त रखे थो। तव्हां में ताक़त उहा आहे ई कोन, हाणे पेशाब वहे पियो तॾहिं बि तोखे नमाज़ पढ़णी आहे, क़बूल करण वारो मुंहिंजो परवरदिगार आहे। जुमलो चई हिकिड़ो ख़तरनाक, मुंहिंजी तारीफ़ में अलाह ताला बचाए, उहो ग़ैर शरई जुमिलो हो, तमामु घणी तारीफ़ मुंहिंजी कयईं। उहो जुमिलो कोन थो ॿुधायां, मुंहिंजे डॉक्टर साहिबु तव्हां मूंखे नमाज़ ते लॻाए छॾियो, हिननि ज़ालिमनि मूंखे नमाज़ खां परे करे छॾियो, हिननि नमाज़ खां दूर करे छॾियो। मौलविन तव्हां मूंखे नमाज़ ते लॻायो आहे। मुंहिंजो अल्लाह जा बाना पाकाई जो शर्त उन लाइ आहे जेको पाकाई रखी सघे थो, पोइ बि नथो रखे, ॾोहारी आहे। पर तव्हां में ताक़त ई कोन्हे। ला युकल्लिफुल्लाहु नफ्सन इल्ला वुसअहा, अल्लाह ताला कंहिं बि नफ़्स ते उनजी ताक़त खां मथे बार नथो रखे। तोखे नमाज़ पढ़णी आहे त मरण घड़ी ताईं, जेसि ताईं होश आवाज़ क़ाइम आहिनि, हिकु नमाज़ माफ़ कोन्हे। ॾिसो सैयदना उमर बिन ख़त्ताब, मुअत्ता इमाम मालिक जी रिवायत आयो आहे, अमीरुल मोमिनीन आहे, नमाज़ पढ़ाइण जे लाइ अची मुसल्ले ते बीठो, तेसि ताईं बदबख़्त फिरोज़ ईरानी जेको बाहि जो पुॼारी हो, मजूसी हो, सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ते हमलो करे ॾिनई, कातलाना हमलो। ऐं उन ज़ालिम अहिड़ी तयारी कई हुई त मुंहिंजे हमले में अमीरुल मोमिनीन न बचे, तंहिंजे करे उन खंजर खे केतिरा ॾींहं ज़हर जे अंदरि रखियो आहे, धक सां ज़हर बि फैलिजी वञे। सैयदना उमर बिन ख़त्ताब अची बीठो, अल्लाहु अकबर, मुसल्ले ते ईअं यकदम तकबीर पंहिंजे हिन दौर जे मौलवियुनि वांगुरु कोन चवंदा हुआ। केतिरा मौलवी आहिनि, बसि आया अल्लाहु अकबर, मुसल्ले ते बी सहाबा अल्लाह जो रसूल हुक्म ॾींदा हुआ, इअ्तदिलू, एतदाल में अची वञो, सवू सुफूफकुम, पंहिंजूं सफ़ूं सिधियूं करियो, सुद्दुल खलल, विछोटियूं बंदि करियो, पेर पेर सां मिलायो, कुलो कुले सां मिलायो। हत्ता कि सैयदना उमर बिन ख़त्ताब त एॾो हिन मामले में हसास हो, मुसल्ले ते जी बीहंदो हो, हर सफ़ मज़ा हिकिड़ो माण्हू निकिरंदो, हर सफ़ मज़ा लाइन सिधी करे बीहारींदो सहाबा खे, कंहिंजी छाती अॻिते निकितल आहे उनखे पोइ हिते कंदा हुआ, को पोयां बीठो आहे त उनखे हिते कंदा हुआ, हिकिड़ी लाइन में थी वञनि। जॾहिं सफ़ूं सिधियूं थी वेंदियूं, पोयां खां हिकिड़ो माण्हू दा कंदो, क़दिस्तवत या अमीरुल मोमिनीन, ऐं अमीरुल मोमिनीन, हाणे सफ़ूं सिधियूं थी चुकियूं, सुम्म कब्बर, उन खां पोइ पाण तकबीर जी नमाज़ शुरू कंदा।
मुसले ते जी बीठा आहिनि। फिरोज़ ईरानी बदबख्त ओचितो सफ़न मां निकितो, 2-3 वार खंजर जा पेट में करे छॾियईं, पाण किरी पिया। हेड ऑफ स्टेट ते कातलाना हमलो, माना एमरजेंसी, एमरजेंसी, फजर नमाज जो टाइम आहे। सहाबा जेको उनखे झले वरितो, मुजाहिदनि जी सफ़ हुई, भॼी कोन सघियो। कुझु सहाबा ज़ख़्मी करे विधाई, पर इहे हिक ॿिए खां छिदा बीठल हुजनि, शायदि भॼी वञे। कुल्हो कुल्हे सां मिलियल, पेर पेर सां मिलियल, किथां भॼंदो, झले वरितांसि। सैयदना उमर बिन ख़त्ताब खे साहबा ॿाहिरि खणी विया, रत वहे पियो, एमरजेंसी आहे। पर अब्दुर्रहमान बिन औफ अॻिते वधियो, अब्दुर्रहमान बिन औफ अॻिते वधियो ऐं हिकिड़ी सूरह अल असर, सूरह नस्र, ॿ नंढड़ियूं सूरतूं फजर में पढ़ाए थो। इज़ा जा नस्रुल्लाह, ॿी रकात में वल असर, नंढड़ियूं सूरतूं पढ़ाए थो। पर उन ई हाल में बि सहाबा बा जमात नमाज़ पढ़ी आहे, पोइ हिते कोन कई अथनि। सैयदना उमर बिन ख़त्ताब ॿाहिरि खणी विया, रत वहे पियो, खीर हिकिड़ो माण्हू खणी आयो, खीर पियारियो वियो, खीर ॿाहिरि निकिरी वियो, आंडा वढिजी चुका आहिनि। बेहोशी जी कैफ़ियत, तव्हां ख़बर, रत वञे पियो त हाणे छा ताक़त रहंदी। हिकिड़े माण्हू कन वटां पी चयो, अस्सलात अस्सलात या अमीरुल मोमिनीन, ऐं अमीरुल मोमिनीन, नमाज़ नमाज़। अखियूं खोले छॾियईं। आख़िरी अल्फाज़ उन खां अॻु में बि नसीहत करे थो, साहु ॿुधायां थो, सही बुखारी जी रिवायत आहे, ला हज़्ज़ फिल इस्लाम लिमन तरक अस्सलात, जंहिं माण्हू नमाज़ खे छॾे ॾिनो उनजो इस्लाम सां को वास्तो ई कोन्हे, इस्लाम में उनजो को हिसो ई कोन्हे। इन हालत में सही बुखारी जी रिवायत आहे, अमर बिल मारूफ नहियो अनिल मुनकर कीअं कबो आहे, सहाबा खां सिखो। असीं कंहिंखे हक़ कोन चवंदा आहियूं, मथां नाराज़ न थी वञे, माठ करे वेठा हूंदा आहियूं। अहिड़ी हालत आहे, हिकिड़ो नौजवान चए पियो सलवार हेठि पई आहे। सैयदना उमर बिन ख़त्ताब दां की, सलवार पंहिंजी मथे कर, या तक़वा जे लिहाज़ खां बि बहितर आहे, सफ़ाई जे लिहाज़ खां बहितर आहे। बुखारी जी रिवायत, मौत खां चंद घड़ियूं अॻु अंदर बि सैयदना उमर बिन ख़त्ताब नेकी जो हुकुम करे, नेकी जो हुकुम। वही सोचियो, अॼु पंहिंजूं सलवारूं शहर जूं घटियूं ॿुहारींदियूं वधनि, मामूली ॻाल्हि सम्झंदा आहियूं। इहो त मौलवियुनि जो कमु आहे, अलाह जे रसूल फरमान आहे, प्यारे पैगंबर जो हुकुम आहे। किन मुल्हनि वरी रस्तो कढियो, बाबा इहो सलवार उहो मथे रखे जेके तकबर हुजे, असांजी दिलि में तकबर कोन्हे। हिकिड़े आलिम ॾाढो सुठो जवाबु ॾिनो, चई इहो ई त तकबर आहे जो नबी जी हदीस पेश थी तो अमल न कयो, इहो ई त तकबर आहे। तकबर ते सिंग कोन थींदा आहिनि। बतरुल हक़, अलाह जो नबी फरमायो, हक़ खे ठुकराइनि। नबी जे फरमान खां मथे कंहिंजो हक़ आहे अलाह जे बाननि में? पैगंबर जो फरमान हक़ आहे न, उनखे ठुकराई पियो, मुतकब्बिर आहीं। दुनिया खिलंदी, खिलंदी छा कंदी? दुनिया खिलंदी छा कंदी? वॾा वॾा जेके जयद उलमा दीन आहिनि, जेके वाकई मुतक़ी परहेज़गार आहिनि, कहिड़े बि इजलास में हलिया वञनि, कहिड़ी मीटिंग में हलिया वञनि, वज़ीर आज़म जे साम्हूं हलिया वञनि, सलवारूं मथे हूंदियूं आहिनि ऐं अल्लाह तव्हांजी इज़त कराईंदो आहे। मुखालिफ़ बि सम्झंदो त यार मोमिन मुतक़ी इंसान आहे, हिते बि अमल करे पियो शरीयत ते। हू मुनाफ़िक़त सलवार मस्जिद जे अंदरि मथे, ॿाहिरि निकितो सलवार हेठि। कंहिं चयो त मस्जिद में सलवार मथे हुजे, ॿाहिरि हेठि कबी आहे? कंहिं चयो सलवार हर वक़्तु मथे रखणी आहे मर्द खे, औरत खे सलवार हेठि रखणी आहे? पर असांजो मुल्क त आई सुन्नत जे ख़िलाफ़ न, घणो करे माण्हुनि जो रवैयो, औरतनि सलवारूं मथे करे छॾियूं, फैशन आहे। मर्दनि सलवारूं हेठि करे छॾियूं। पैगंबर चवे थो औरत पंहिंजी सलवार हेठि करे, मर्द पंहिंजी सलवार मथे करे। असां उबतो अमल कयो, औरतनि सलवारूं मथे करे छॾियूं, मर्दनि सलवारूं हेठि करे छॾियूं। औरतनि तां त केरु कोन थो खिले, फैशन आहे। अव्हां था खिलंदा, या अव्हांजी ईमान जी कमज़ोरी आहे, ॿियो कुझु बि कोन्हे। ईमान जी कमज़ोरी आहे। पैगंबर जो अमल अची वियो, सॼी दुनिया खिले, परवाह न आहे। क़ुरान त पढ़ी ॾिसो, अलाह ताला फरमाए मोमिन लंघंदा हुआ, यतग़ामज़ून, काफ़िर जेके हिक ॿिए खे अखियूं हणंदा हुआ, उहो इहो पियो वञे।
उहो इहो पियो वञे पंहिंजो पाण खे मोमिन सम्झण वारो। चर्चा हणंदा हुआ, ठठोलियूं कंदा हुआ, तंज़ कंदा हुआ। जॾहिं सहाबा किराम लंघंदा हुआ पोइ सहाबा अमल छॾे ॾिनो, ते ठठोलियूं कनि था। अल्लाहु अकबर। अल्लाह ताला फरमाए थो पहिरियों सबबु आहे त उहे चवंदा असां निमादी न हुआसीं। ॿियो वलम नको नुतइमुल मिस्कीन, शायदि असां हिन गुनाह खे मामूली सम्झूं, पर क़ुर में अल्लाह केतिरनि जायुनि ते फरमायो आहे इहो कमु न करण वारो जहन्नम में वेंदो। अल्लाह ताला फरमाए थो जहन्नमी चवंदा असां मिस्कीन खे खाधो कोन खाराईंदा हुआसीं। अॼु घणा माण्हू जेके मिस्कीन खाधो खाराईंदा वञनि, अल्लाह जा नेकबाना आहिनि, अहिड़ा बि आहिनि जेके ग़रीबनि खे माली इमदाद हर महीने बि कंदा आहिनि, ख़बर कोन पवंदी आहे, लिक छिप में ग़रीबनि जे घर सामान पहुची वेंदो आहे पूरे महीने जो, अदा कंहिंखे ॿुधाइजी न। ठाहींदा आहिनि घर में खाधो सुठो, पाड़े में को मिस्कीन आहे उनखे मोकिले ॾींदा आहिनि। पर जेके बेदीन जिनखे आउं चवां उहे केर आहिनि जेके दुनियादार करोड़पति उन्हनि ते त लखें रुपया ख़र्च कंदा, पर मिस्कीन खे कॾहिं मानी जो वेलो बि कोन खाराईंदा। हिकिड़ो दर ते अची बीठो आहे, चवे थो बुखायल आहियां, तूं चवे न अदाकारी पियो करे, पोइ अमल कॾहिं कंदे क़ुर जी आयत ते? पोइ कॾहिं क़ुर जी आयत ते अमल कंदे? अदाकारी पियो करे। मुंहिंजो जुमिलो यादि रखो, जेको चवे थो मानी खारायो मूंखे, उनखे मानी ज़रूरु खारायो। तव्हां दिलि चीरे कोन ॾिठी आहे। हे जो पेट भरियलु हूंदो मानी कीअं खाईंदो? सोचो, पैसनि जी तलब हर को करे सघे थो। मानी जी सदा उहो हणंदो जंहिंखे वाक़ियतन ज़रूरत हुजे। खारायो हुनखे मानी जेका घर में मौजूदु आहे। ऐं इहो बि न ॾिसो त केरु आहे, मुस्लमान हुजे ग़ैर मुस्लिम हुजे, केर बि हुजे। अल्लाह ताला ॿी जॻह ते फरमायो त जहन्नमी जेके वेंदा उन्हनि जा ॿ वॾा गुनाह रब्बुल आलमीन खे लॻे, इन्नहु कान ला युमिनु बिल्लाहिल अज़ीम वला यहुज़्ज़ु अला तआमिल मिस्कीन। अल्लाह ताला फरमाए जहन्नम में छो विया? रब वॾो जेको अज़ीम आहे तिन जो ईमान खोलो, माना मुशरिक हुआ। ॿी ॻाल्हि, मिस्कीन खे खाधे खाराइण जी तरगीब कोन ॾींदा हुआ। हिकिड़ो आहे तव्हीं पाण खारायो, ॿियो आहे तरगीब ॾियारणु, अदा खाराए चङो कमु, अदा मिस्कीन मानी खाराईंदा करे, इहो तरगीब ॾियारणु। ऐं अल्लाह जे नबी छा फरमायो, अदालु अलल ख़ैर कफ़ाइलिही, नेकी जो रस्तो ॾेखारण वारो ईअं आहे ॼण पाण नेकी करण वारो। असीं का हदीस ॿुधायूं था, तव्हां अमल करियो था, इहो सवाबु तव्हां ते महदूद कोन रहियो, इंशाअल्लाह असां ताईं पइजी वियो। ऐं जेकॾहिं ज़िंदगी भर अमल कंदा रहिया त ज़िंदगी भर सवाब त मिलंदो, पर जेकॾहिं अॻिते शइ मुंतक़िल थी सघे थो क़यामत ॾींहुं ताईं सवाब मिलंदो रहे। नेकी जो रस्तो ॾिसण वारो ईअं आहे ॼण ख़ुदि नेकी करण वारो। अॼु पाण मानी कोन था खारायूं ग़रीब मिस्कीननि खे। साहबी हली आयो, अल्लाह जे रसूल मुंहिंजी दिलि ॾाढी सख़्तु थी वई आहे, ऐं दिलि जी सख़्ती आउं चवंदो आहियां तमामु वॾो अज़ाब आहे, वॾो अज़ाब आहे, वॾी सज़ा आहे। ग़ालिबन इमाम मालिक बिन दीनार जो कौल आहे त रब जेके ॿारनि खे सज़ाऊं ॾिनियूं आहिनि उन में हिकिड़ी वॾी सज़ा आहे दिलि जी सख़्ती। क़ुर पढ़ियो वञे असर न थिए, हदीस ॿुधाई वञे असर न थिए, अखियुनि मां कॾहिं लुड़क न वहे, दिलि कॾहिं नरम न थिए, सम्झी वठो रब जो ग़ज़ब आहे। छो त मोमिन जी अलाह क़ुर में तारीफ़ कई आहे, उहे जॾहिं क़ुर जूं आयतूं ॿुधंदा आहिनि रोई पवंदा आहिनि, अखियुनि मां लुड़क वेही हलंदा आहिनि, दिलि नरम उनजी थी वेंदी आहे। त दिलि जी सख़्ती अलाह जो वॾो अज़ाब आहे। ऐं असीं ॾिसो पिया जनाज़ो वञे पियो, हमरा टहक ॾेई खिलनि पिया, मस्किरियूं कनि पिया, चर्चा हणनि पिया। छा तव्हीं सम्झो था त एॾा ॾाढा आहिनि? जा ॾाढा कोन आहिनि, दिलि जी सख़्ती आहे, ॾाढा कोन्हे। रुगो हिकिड़ो सीवियर हार्ट अटैक ते त ख़बर पइजी वञे त मूं में ताक़त केतिरी आहे। रुगो डॉक्टर ॿुधाए त कैंसर आहे, पोइ ॾिसो हमरा जी हालत कहिड़ी थी थिएसि। ॾाढो तूं कोन ई सुञाणा तोखे, कोन ई ॾाढो, रुगो रिपोर्ट अची वञे तोखे कैंसर आहे, पोइ तुंहिंजी हालत ॾिस कीअं तो खंभड़ाटियूं हणी, सीवियर हार्ट अटैक ते कीअं तो दाऊं करी, खणी पहुचायो मूंखे। ॾाढो तूं कोन ई, तुंहिंजी दिलि सख़्तु आहे,
जो जनाज़े सां गॾु खिली पियो। अल्लाहु अकबर। ये हली आयो साहबी अल्लाह जे रसूल, दिलि सख़्त थी वई आहे। पाण फरीदा ॿ कम कर, अल्लाह तुंहिंजी दिलि नरम करे छॾींदो। मुस्नद अहमद। अतइमिल मिस्कीन, मिस्कीन खे खाधो खाराए, दिलि तुंहिंजी नरम थींदी। वमसा रासल यतीम, यतीम ॿारड़ो को हुजे या ॿारड़ी हुजे, उनजे मथे तां हथ फेर। मथे तां हथ फेरण मां मुराद रुगो ख़ाली मथे तां हथ फेरण कोन्हे, उहो बि आहे, पर गॾो गॾु सुहिणो सलूक करियो, माली मदद करियो। ग़रीब को यतीम ॿारड़ो आहे, कपिड़ा वठी ॾियो, दवाऊं वठी ॾियो। वीचारो मिस्कीन पढ़ी नथो सघे, यतीम ॿारड़ो स्कूल जी फी भरियो, हू दुनिया जे लाइ त लखनि रुपया तबाह अदा करियो न, स्कूल जी फी अदा करियो। यतीम ॿारड़ो आहे वीचारो, कपिड़ा वठी ॾियो, ईद ते बूट वठी ॾियो, घर में को सुठो खाधो तयारु कयो अथव मोकिले ॾियो। पाण सुगरा फरमाइनि था, यतीम ॿार जे मथे तां हथ फेरींदे, मिस्कीन खाधो खाराईंदे, अल्लाह तुंहिंजी दिलि नरम करे छॾींदो। तोखे अहसासु थींदो त जेकॾहिं ओचितो आऊं मरी वञा, मुंहिंजा ॿारड़ा बि छोरड़ा थी वेंदा। इहो अहसासु ईंदे तुंहिंजे दिलि में नरमी पैदा थींदी, अखियुनि में लुड़क अची वेंदा, तूं जेका सख़्त दिली तुंहिंजी आहे सा दूर थी वेंदी आहे। अल्लाह ताला फरमाए थो, इहो ॿियो गुनाह, टाइम वधीक पियो थिए, मुख़्तसर करियां थो। 3 नंबर ते पाण फरमाइनि था, अल्लाह ताला फरमाए थो 3 नंबर ते, वकुन्ना नखूज़ु मअल ख़ाइज़ीन, असीं सॼो ॾींहुं उन्हनि माण्हुनि सां गॾु बकवास कंदा हुआसीं जेके फुज़ूल ॻाल्हियूं पिया कंदा हुआ। फुज़ूल ॻाल्हियूं कंहिं न कम जूं, ओताक ते वेठा आहिनि, होटल ते वेठा आहिनि, बेंचनि ते वेठा आहिनि, धिकियुनि ते वेठा आहिनि, सॼो ॾींहुं राति रुगो गिलाऊं घटि वधि ॻाल्हि आहिनि, इल्ज़ाम तराशी। पाण जी क़ौम जो हिन खां सवाइ धंधो ॿियो आहे कहिड़ो? होटल ते 1-2 बजे ताईं धूड़ पिया पाइनि। इहो तुंहिंजो क़ीमती टाइम तबाह पियो करी। कहिड़ो चङो कमु कंदो हूंदे? ओ फलाणो मुस्लमान हीअं, ओ फलाणो हीअं, ओ फलाणी औरत हीअं, इहो चङो कमु पियो करी, पंहिंजे सिर ते गुनाहनि जो भार पियो खणी। क़यामत ॾींहुं पकड़ियो वेंदे, हिकु हिकु शइ तोखे ॾियणी पवंदी नेक अमलनि में, जंहिंजूं तो गिलाऊं कयूं, जिते इल्ज़ाम आया, जिते बोतान आया तो। छो? जॾहिं कचहरियूं करियूं था, इशा पढ़ी पंहिंजे घर ॾियां वञूं बसि। हा, कॾहिं को इंतिहाई वॾी ज़रूरत हुजे, को महिमान अची वियो आहे, को दीनी प्रोग्राम आहे, अलाह ॾे पनाह का एमरजेंसी थी वई आहे, उहा ॿी ॻाल्हि आहे, पर इहो मामूल पन आहे धिकियुनि ते वेही कचहरियूं करणु, होटलनि ते वेही कचहरियूं करणु। इस्लाम खे पसंदि कोन कयो आहे। अल्लाह जे नबी फरमायो, मग़रिब खां पोइ सुम्हण खां मने कई अथनि, मग़रिब खां पोइ सुम्हंदो मथां इशा नमाज़ न हली वञे, ऐं इशा नमाज़ खां पोइ कचहरी करण खां मने कई अथनि। काश असीं 10 बजे सुम्ही पऊं त फजर छा तहजुद लाइ उथी सघूं था। तहजुद जे लाइ अज़ीम नमाज़ जेका औलिया अल्लाह जी निशानी आहे, पाणे 4 बजे अखि खुली वेंदी आहे। ऐं राति जी जेका पहिरीं निंड आहे न, दुनिया जी का निंडुनि सां मुक़ाबिलो नथी करे सघे। पहिरीं हिसे जी जेका निंड आहे उहा तव्हांखे फ्रेश करे छॾींदी। 2 बजे जागी तंहिंखां पोइ सुम्हो न, उहा निंड तव्हांखे अॻे खां वधीक बेचैन कंदी। 10-11 बजे ताईं तव्हां बिस्तरे में पिया हूंदा, अॻे खां वधीक थकावट वधंदी, ब्लड प्रेशर वधंदो, शुगर वधंदी, तव्हांजी तबियत बिगड़ी वेंदी। तंहिंजे करे माण्हू पोइ राति उथी वञे, जेकॾहिं सियारे जूं रातियूं आहिनि, अल्लाह केॾी वॾी राति कई आहे, उथी रब जे साम्हूं बीह रहो, निमाज़ पढ़ो, छो था टाइम पंहिंजो विञायो। ही उहा निमाज़ आहे जेका रब जे वेझो करे थी। क़ुरान में ततजाफ़ा जुनूबहुम अनिल मज़ाजिह, मुंहिंजा जन्नती बाना उहे आहिनि जिन जा पासा, ही पासा जेके आहिनि जिस्म जा, से बिस्तरे खां परे रहंदा हुआ, बिस्तरे खां परे रहंदा हुआ, माना तहजुद पढ़ंदा हुआ न, निंड छॾे तहजुद पढ़ंदा हुआ। अल्लाह उन्हनि जे लाइ जन्नत जो इनाम ॿुधायो आहे। ऐं जेको तहजुद पढ़ंदो, फजर नमाज़ यकीनी मिलंदी न, यकीनी मिलंदी, बशर्ते खे सुम्ही न पवे, यकीनी मिलंदी उनखे। नेकी खे माण्हू मथां खां ई झले वठे, मथां खां ई झले वठो, फर्ज़ न वञनि, अॻ में ई तव्हां एतमाम करे छॾियो। अल्लाहु अकबर। अल्लाह ताला फरमाए थो, ही माण्हू जेके चवंदा त असीं फुज़ूल ॻाल्हियुनि में सॼो ॾींहुं बकवास पिया कंदा हुआसीं। ऐं चौथी ॻाल्हि, वकुन्ना नुकज़्ज़िबु बियौमिद्दीन,
क़यामत ॾींहं खे कूड़ो चवंदासीं। इहे मुलनि जा डप आहिनि बाबा। मरी वियो सो वरी किथां जीअरो थींदो? हीउ सड़ी वियो, को हॾो ई हिनजो कोन बचियो, मिटी थी वियो, इहो वरी जीअरो कीअं थींदो? अलाह ताला क़ुर ॿी जॻह ते फरमायो आहे, वही सोच जॾहिं तुंहिंजो वजूद कोन हो, रब तोखे वजूद ॾिनो न, निशान ई तुंहिंजो कोन हो, उन रब तुंहिंजो वजूद ख़लकियो। हाणे तूं ख़लकियल आहीं, भले ॻरी वञी, सड़ी वञी, तॾहिं बि रख कोन थी वञे, जुज़ा जिस्म जा ज़ाया कोन था थियनि। हाणे मूंखे ख़लकण त को ॾुखियो कोन्हे, का नामुमकिन शइ अल्लाह जे लाइ कोन्हे। जीअं अदम मां तोखे वजूद में आंदो, हाणे तूं त मौजूद आहीं, भले तूं ॻरी वञी या सड़ी वञी, जुज़ा मौजूद आहिनि। उनखे नई ज़िंदगी ॾियणु अल्लाह लाइ का ॾुखी ॻाल्हि कोन्हे। पहिरियों दफ़ो कार ठाहिणु ॾुखी हूंदी आहे, पर फिटी पे खोले ठाहिणु हिकिड़े ॾींहं जे अंदरि देर ई कोन लॻंदी। अल्लाह ताला फरमाए थो त ही क़यामत ॾींहं खे कूड़ो चवंदा हुआ, हत्ता अतानल यकीन, चवंदा तव्हांजो मौत असांखे अची वियो, इन गफ़लत में रहियासीं। अल्लाह ताला फरमाए थो फमा तनफ़उहुम शफ़ाअतु शाफ़िईन, हाणे सिफ़ारिश करण वारनि जी सिफ़ारिश इन्हनि खे फ़ाइदो कोन ॾींदी। वही सोचो, ये अल्लाह जो कलाम आहे, ये कहाणियूं कोन्हे। अल्लाह ताला खां दुआ घुरूं, अल्लाह ताला जेकी कुझु मूं ॿुधायो मूंखे तव्हां सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह ताला मरण खां अॻु में मरण जी तयारी करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वाख़िरु दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।